हाणे अचूं था कलमा शहादत जी तरफ़। कलमा शहादत आहे छा ऐं इहो छो ज़रूरी आहे। मुस्लमान हुजण जे लाइ सभिनी खां पहिरीं जेको शर्त आहे उहो इहो आहे त असांखे कलमो सही अचणु घुरिजे ऐं कलमे जी असांखे तक़ाज़नि जी ख़बर हुजे, कलमे जी असांखे ॻाल्हियुनि जी ख़बर हुजे, कलमे जो मक़सदु छा आहे उन जी ख़बर हुजे। सभिनी खां पहिरीं असीं इहो कलमो पढ़ंदा आहियूं त ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। इन कलमे जी तशरीह जे अंदरि पोइ वरी असीं कलमा शहादत पढ़ंदा आहियूं जंहिंजे अंदरि इहो आहे त अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहू व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। इन कलमे खे बार बार यादि करे पंहिंजो पाण खे सुठे मुस्लमाननि जे दायरे जे अंदरि असांखे आणणो आहे। इन कलमे जो मक़सदु छा आहे। इन कलमे जो मक़सदु इहो आहे त या अल्लाह तूं अकेलो आहीं, तोखां सवाइ ॿियो को शरीक कोन्हे ऐं असीं तुंहिंजी इबादत करियूं था ऐं तोखां ई मदद घुरंदासीं। ऐं इन खां अलावा इन जो ॿियो हिसो जेको उहो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में आहे। यानी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जो आख़िरी पैगम्बर ऐं उनजो बानो आहे। इन शइ खे असीं सम्झी करे जॾहिं इस्लाम जे अंदरि दाख़िलु थींदासीं तॾहिं जो मतिलबु इहो हूंदो त हाणे असीं कंहिंजी बि ॻाल्हि कोन मञींदासीं सवाइ अल्लाह तबारक व ताला जी। असीं पंहिंजी ज़िंदगी कंहिंजे मुताबिक़ कोन गुज़ारींदासीं सवाइ अल्लाह तबारक व ताला जी। यानी असीं पंहिंजी ज़िंदगी जेकॾहिं असीं मुस्लमान आहियूं, पंहिंजो पाण खे मुस्लमान चऊं था त असांखे पंहिंजी सॼी ज़िंदगी अल्लाह तबारक व ताला जे मुताबिक़, अल्लाह तबारक व ताला जे अहकामनि जे मुताबिक़ गुज़ारणी आहे। ऐं उन्हनि जे लाइ उहे अहकाम असांखे किथां ख़बर पवंदा। उहे अहकाम असांखे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी हदीसनि जे ज़रिए ऐं पंहिंजी ज़िंदगी जे ज़रिए असांखे उहे सेखारिया आहिनि जेके असां ताईं साहबा इकराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन ताईं पहुता आहिनि। सो इहो कलमे जो मक़सदु आहे ऐं इहो कलमे जो मतिलबु आहे। कलमे जी तक़ाज़ा असांखां इहा आहे त असीं पंहिंजी सॼी ज़िंदगी इन कलमे जे मुताबिक़ गुज़ारियूं। जेकॾहिं असीं मुस्लमान आहियूं ऐं मुस्लमान पंहिंजो पाण खे सम्झूं था त असांजी जेका बि एक्टिविटीज़ आहिनि, जेके बि सरगर्मियूं आहिनि, ज़िंदगी जा जेके बि अमल आहिनि, उहे इन्हनि ॿिनि शयुनि खां जुदा कोन हूंदा। यानी असीं अल्लाह खे शरीक कोन ठाहींदासीं ऐं अल्लाह खां सवाइ ॿिए कंहिंखे। ऐं नंबर ॿी ॻाल्हि, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हर ॻाल्हि खे असीं ॿुधंदासीं, सम्झंदासीं ऐं उन जे मथां अमल कंदासीं। ऐं उन्हनि जे लाइ असांखे पंहिंजी ज़िंदगी जे जेके बि कम आहिनि उन्हनि जे लाइ हदीस जी तरफ़ ऐं क़ुर जी तरफ़ ऐं इस्लाम जी तरफ़ अचिणो आहे ऐं इहा मालूम करिणो आहे त फलाणो कमु ज़िंदगी जो जेको उहो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अक़वाल जे मुताबिक़ ऐं इस्लाम जे मुताबिक़ कीअं थींदो आहे। जॾहिं असीं पंहिंजी सॼी ज़िंदगी इस्लाम जे मुताबिक़ गुज़ारींदासीं पोइ उहो थी वेंदो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहू व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु जो मक़सदु ऐं मतिलबु। सो इहो कलमे जो मतिलबु ऐं मक़सदु आहे। इहो असांखे ज़रूरु सम्झण में बि अचणु घुरिजे ऐं ज़रूरु इन जे मथां असांखे अमल बि करणु घुरिजे। वॾी महिरबानी।